नाज़िन खिपरो ऐं भरपासे में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जे सर ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल रज़ाक राजपूत जी रिपोर्ट। खिपरो में महंगाई जा सतायल माण्हू हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी वॾी तादाद में गॾु थी रोडनि ते निकिरी आया। सिंधी अदबी संगत समेत मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा अॻवान शहरी ऐं ॻोठाणा खिपरो जे मेन चौक ते महंगाई ऐं मुनाफ़ाखोर दुकानदारनि ख़िलाफ़ ऐं असिस्टेंट कमिश्नर खिपरो पारां वधीक अघ वठंदड़नि वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न करण ऐं शहर में अटे जा सरकारी स्टॉल क़ाइम न करण जे करे गॾु थी सख़्त नारेबाज़ी कई। इन मौके ते मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे मुज़ाहिरीन जो चवणु हो त गरीब माण्हू खे ॿिनि वेलनि जी मानी खपे। माना शहर जे अंदरि जेके मसला थियनि था आम माण्हुनि सां उन्हनि जा मसला ॿुधी उन्हनि जा मसला हल करे इन्हनि जे लाइ विहारियो वञे थो, इन्हनि लाइ मुक़ररु कयो थो वञे। असीं इहो पुछूं था त तव्हांखे छाजे लाइ मुक़ररु कयो वियो? असांजी टैक्स मां तव्हांखे पैसा इन जे करे था ॾिना वञनि जो तव्हां निकिरी आम माण्हुनि खे ॿुधो। जेको आम खे 2800 रुपया ऑटो मिले थो, जंहिंमें खिपरे जे आसपास गज़ीनाबाद बिड़बाइती डिंग खिपरो ऐं 2800 रुपया ऑटो जो मना मिले थो। जे असां हिन ऑफिसर जेको मुक़ररु कयो इन लाइ मुक़ररु कयो त हीअ जीअं असांजे हक़नि जी तहफ़ुज़ कनि, पर हीअ असांखे लुटण ऐं फुरण में पूरा आहिनि। उन करे असीं इंतिज़ामिया खां इहो घुर था करियूं, आला ऑफिसरनि खां इहो घुर था करियूं, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां इहो घुर था करियूं त हिननि खे अमल कराए ऐं जो नोटिस वठनि। अटो जेको आहे उहो चकी मालिकनि खे पुॼे थो, गे जेको आहे वॾा वॾा दुकानदार आहिनि उन्हनि खे पुॼे थो, ऐं ग़रीब माण्हू खे अटे जी थैली लाइ बि उते यूटिलिटी स्टोर ते हीअं चयो वञे थो त सामान न आयो आहे। अॼु असांजो एसी ऑफिस जे अॻियां इहो ई एहतजाज आहे त असां सिंध हुकूमत खां मुतालबो कंदासीं ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां बि त इनखे नाअहल एसी खे हटाए इन जी जाइ ते ॿियो एसी मुक़ररु कयो वञे ऐं हिते खिपरे में आम वापे जी जेके बि शयूं आहिनि हुननि जा सस्ता स्टॉल लॻाए ऐं अवाम खे माना सहूलियत फराहम कई वञे। एहतजाज आहे अटे ऐं आम वापे जी जेके शयूं आहिनि उन ख़िलाफ़ु आहे। असां असिस्टेंट कमिश्नर खिपरो खे ऐं DC सांगड़ खे ऐं सिंध गवर्नमेंट का मुतालबो कयूं था त महिरबानी करे खुदारा हिननि शयुनि ते कंट्रोल करायो वञे। साईं ही तमामु ग़लति अमल आहे। जेको खिपरो जो मज़लूम गरीब तबिको आहे उहो मजबूर थी अॼु रोडनि ते निकितो आहे। हिते जेका महांगाई आहे हिकिड़ो त वक़्त जे हुकुमराननि जी असां ते महिरबानी आहे, तंहिंखां पोइ जेको असांजो नाअहल एसी आहे उन जा करम आहिनि। हीअ असिस्टेंट कमिश्नर केॾां ॿाहिरि निकिरे कोन थो, ऑफिस में बि को जुमे चंड ते हिकिड़ो दफ़ो अचे थो। गुज़िरियल हफ़्ते खां असां अचूं पिया, सूमर वारे ॾींहं खां पोइ हिते आयु ई कोन्हे को। हीअ पंहिंजी मनमानी हिते हले थी पई। DC सांगड़ खे असीं मुलाक़ात करे हिन जो दाऊं ॾेई आहियूं, हुन कंप्लेन ॾेई बाबा तव्हां एसीअ खे रेगुलर कयो, एसी छो कोन थो अचे? जंहिं शइ जी पघार वठे थो, जंहिं शइ जे करे असांजे अॻियां जवाबदार आहे, हू हिते वेहण जे लाइ तयारु कोन्हे, उहो हिते जे लाइ कमु कहिड़ो कंदो? जेकॾहिं तव्हां ब्लड प्रेशर जा मरीज़ आहियो, तव्हां बीमार आहियो त घर वेहो, रिटायरमेंट वठो, या असां DC खां चऊं था। असां पहिरीं बि तव्हांखे चयो आहे, बराए महिरबानी असांखे अहिड़े नाअहल बीमार एसीअ मां जान छॾायो, को सुठो ऑफिसर मुक़ररु करे ॾियो जंहिं को खिपरो वासियुनि खे रिलीफ मिली सघे। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर असगर शाह जी गैर मौजूदगी में मुख्तियारकार खिपरो मोहम्मद उमर मेमण संदसि ऑफिस पहुची शहरियुनि सां ॻाल्हियूं करे ॼाणायल समूरा मुतालबा मंझंदे वाइदो कयो त मुनाफ़ाखोर दुकानदारनि वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में सस्ते अटे जा स्टॉल पिण लॻाया वेंदा। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु अब्दुल रज़ाक राजपूत, मेहरान टीवी।